अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, सिंध में सफ़ाई सुथराई के मनसूबे साफ़ सुथरी सिंध तहत सिंध के 13 ज़िलनि में अवामी जागरूकता मुहिम हलाई पई वञे ऐं ठटे ज़िले के पुठते पयल तालके मीरपुर साकरो के 14 यूसीस में सफ़ाई सुथराई के यकीनी बनाने लाइ ओपन डेफिकेशन फ्री मनसूबे तहत कम कयो पियो वञे, जंहिं लाइ सिंध हुकूमत NRSP ऐं वाटर एड गॾिजी कम करे रहिया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूब सिंध असेंबली के डिप्टी स्पीकर रिहाना लगारी, लोकल गवर्नमेंट सिंध के एडिशनल सेक्रेटरी हादी बख्श कल्होड़ो, NRSP के रीजनल मैनेजर गुलाम मुस्तफ़ा जामड़ो, वाटर एंड कोऑर्डिनेटर रहीमा पंवर, मीर मोहम्मद बलोच, एजाज भुट्टो ऐं ॿियनि ठटे में मुनक़द थियल तक़रीब के खिताब कंदे कयो त सिंध के ॿारहाड़ियुनि अंदर वाशरूम ऐं पीअण जे साफ़ पानी की फरहमी लाइ कदम खणण सां गॾोगॾु आगाही मुहिम हलाई पई वञे, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ बादशाहू धुरियुनि सां गॾोगॾु अदाकारनि खां बि मदद हासिल कई पई वञे त जीअं हिन प्रोग्राम के कामयाब बणाए सघिजे। उन मौक़े ते शऊरी आगाही लाइ ड्रामो पिणु पेश कयो वियो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।